नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां ॻोठ किरोची जी माड़ी में 8 महीना अॻु क़तल थियल 2 नौजवान यासीन सावण लाशारी जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं क़तल में मुलविस जवाबदारनि पारां मौतमार धमकियूं ॾियण, इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ मक़तूल यासीन लाशारी जे घरवारी मसामत शहनाज़ लाशारी पंहिंजे मासूम ॿारनि साइमा, शाइला, गुल, सोहेल, मुमताज़ लाशारी सां गॾु एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिते हिन ॿुधायो त मुंहिंजे मुड़ुसु यासीन लाशारी डेरो सावण लाशारी खे ॻोठ किरोची जी माड़ी भरिसां बिरादरी जे माण्हुनि मामूली ॻाल्हि तां सिधियूं गोलियूं हणे क़तल करण सॼण लाशारी खे ज़ख़्मी कयो, जंहिंजो केस दाख़िल थियल आहे, जंहिं मां पुलिस सिर्फ़ हिकु ॼणे अली मुराद लाशारी खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त 2 मुख्य जवाबदार गुलाम मेहंदी उर्फ़ ऐदन लाशारी, शाह मर्दान उर्फ़ शाहीन, गुलाम अली उर्फ़ गमू, शमन, मोहम्मद अमीर गुल लाशारी अञा ताईं गिरफ़्तार नाहे थी सघिया। न ई हिननि खे पुलिस गिरफ़्तार करण जी तयारी कई आहे। मूं सां वॾो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजा 4 मासूम ॿारनि जेके ज़ालिम यतीम करे छॾिया आहिनि, इहो बाअसर हुजण जे करे पुलिस खे रिश्वत ॾेई सरेआम घुमी रहिया आहिनि। इहे असांखे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां मिसकिन बेपहुच आहियूं। असांखे हिननि मां जानी माली तौर ख़तरो आहे। हिननि लाइ मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, सेशन नौशरो फेरोज़ सिंध हुकूमत, IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरोज़ ॿिनि वसवारनि खे अपील करियां थो त मुंहिंजे मुड़ुसु यासीन लाशारी डेरो सावण लाशारी जा क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कंदा असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।